RFI डिजिटल में मां आहियां ग़ुलाम मुजतबा जोखियो। नज़र विझूं था अॼु जी नई हिकु शॉकिंग स्टोरी ते। भारत जी 5वीं जनरेशन वॉर, पाकिस्तान जे ख़िलाफ़ हिकु ॿिए महाज़ प्रोग्राम जी शुरूआत। हिंदुस्तान जेको पाण खे दुनिया जी सभ खां वॾी जमहूरियत चवे थो, हक़ीक़त में साज़िश ऐं कोड़ियुनि ॻाल्हियुनि जो गढ़ बणिजी चुको आहे। जंग जे मैदान में शिकस्त खां पोइ दुश्मन हाणे बुज़दिलीअ जो तरीक़ो इख्तियार करे वरितो आहे, जिते प्रोपेगेंडा, साइबर जासूसी ऐं नफ़्सियाती जंग खे हथियार बणायो पियो वञे। हिंदुस्तानी ॻुझी एजेंसी रॉ पाकिस्तानी क़यादत, फ़ौजी इदारनि ऐं सरकारी डेटा ते मुसलसल नज़र रखंदे हसास मालूमात चोरी करण जी कोशिश करे रही आहे। पाकिस्तान जी एटमी सलाहियत, दिफ़ाई निज़ाम ऐं सफ़ारती हिकमत अमली हिंदुस्तान जे लाइ सभ खां वॾी रुकावट आहे ऐं उन करे दुश्मन मथे हमलो करण जे लाइ हर मुमकिन चाल हलाए रहियो आहे। बलोचिस्तान में दहशतगर्दनि जी पुठ भराई हुजे या आज़ाद कश्मीर में बदअमनी खे हथी ॾियणु, भारत मुसलसल तबाहीअ वारी सरगर्मियुनि में मुलविस रहियो आहे। बलोचिस्तान में जाफर एक्सप्रेस ते खौफ़नाक हमलो हिकु तरफ़ो ॿीहर दुश्मन जी बदनीयतीअ खे ज़ाहिर करे थो। हिन खून रेज़ीअ वारे सान्हे जे पोयां इंडिया जो खौफ़नाक चेहरो हाणे बेनकाब थी वियो आहे। सिख फॉर जस्टिस जे अॻवान गिरफ्तोनक सिंह पुन्नू चिटनि लफ़्ज़नि में इंडिया खे इन दहशतगर्दीअ जो ज़िम्मेवार करार ॾिनो आहे। हुन जो चवणु आहे त हीउ हमलो हिकु इत्तिफ़ाक़ी हमलो न हुयो, पर हिकु गहरी साज़िश हुई, जंहिंजी पुठ भराई हिंदुस्तान जे बदनाम खुफ़िया एजेंसी रॉ ऐं क़ौमी सलामतीअ जे सलाहकार अजीत डोवल कई आहे। पुन्नू आलमी इदारनि खां मुतालबो कयो त हू हिन गंदी रांदि जो नोटिस वठनि त जीअं हिंदुस्तान तरफ़ां तबाहीअ वारी साज़िशुनि ते ज़ाब्तो आणे सघिजे ऐं रॉ जे ॾोहारियुनि खे कटहरे में आंदो वञे। हुन ख़बरदार कयो त मोदी हुकूमत न रुगो पाकिस्तान पर सॼी दुनिया जे अमन जे लाइ हिकु संगीन ख़तरो बणिजी रही आहे। भारत जूं बुज़दिलियूं, दहशतगर्दीअ जी पुठ भराई ऐं कूड़ा बयान हाणे न हलंदा। हीउ ख़ितो हिंदुस्तान जी साज़िशुनि जो क़ब्रिस्तान बणिजी वेंदो ऐं पाकिस्तान पंहिंजी सलामतीअ जे ख़िलाफ़ हर हमले खे नाकाम करण जे लाइ तयारु आहे। जाली सोशल मीडिया अकाउंट्स, जाली ख़बरूं, आलमी सतह ते पाकिस्तान मुख़ालिफ़ प्रोपेगेंडा, इहे सभु हिंदुस्तान जी 5th जनरेशन जंग जो हिसो आहे। पर दुश्मन इहो विसारे चुको आहे त पाकिस्तान रुगो ज़मीन जो टुकड़ो नाहे, इहो हिकु नज़रियो आहे, हिकु इज़त वारी क़ौम जो मज़बूत क़िलो आहे। हिंदुस्तानी साज़िशूं नाकाम थी चुकियूं आहिनि ऐं आइंदा बि नाकाम थींदियूं रहंदियूं। इंडियन क्रॉनिकल्स ऐं EU डिसइंफो लैब जी तहक़ीक़ वाज़े करे चुकी आहे त इंडियन क्रॉनिकल्स हिकु मुनज़्ज़म जाली ख़बरुनि ऐं प्रोपेगेंडा जी मुहिम हुई, जेका हिंदुस्तान तरफ़ां श्रीवास्तव ग्रुप ऐं ANI न्यूज़ एजेंसी तरफ़ां हिकु लॻभॻि 15 सालनि ताईं जारी रही। इन जो मक़सदु इहो हुयो त जीअं पाकिस्तान मुख़ालिफ़ कूड़नि बयाननि खे वधायो वञे ऐं आलमी सतह ते पाकिस्तान जी साख खे नुक़सानु पहुचायो वञे। इंडिया उन्हनि जाली वेबसाइटुनि खे बैन अल-अक़वामी मीडिया ऐं तहक़ीक़ाती इदारनि जे तौर ते पेश कयो त जीअं उन जी प्रोपेगेंडा खे लाभाइतो बणाए सघिजे। हिन मुहिम ज़रिए गॾियल क़ौम ऐं यूरोपी यूनियन में कश्मीर बाबति ग़लति दावाऊं कयूं वयूं। उन सां गॾु पाकिस्तान ख़िलाफ़ इंसानी हक़नि जी भञकड़नि जूं जाली रिपोर्ट्स पिणु जारी करियूं वयूं। 2020 में यूरोपी तहक़ीक़ाती इदारे EU डिसइंफो लैब इंडियन क्रॉनिकल्स खे बेनकाब कयो ऐं पंहिंजी रिपोर्ट में हिंदुस्तान जी सभिनी जाली ज़रियनि ऐं हिकमत अमलियुनि जी तफ़सील ॾिनी। इंकिशाफ़ कयो वियो त 750 खां वधीक जाली न्यूज़ वेबसाइटूं, 10 खां वधीक जाली NGOs ऐं जाली यूरोपी पार्लियामेंट मेंबरनि खे हिन नेटवर्क तहत इस्तेमालु कयो वियो त जीअं पाकिस्तान खे आलमी सतह ते बदनाम करे सघिजे। हिंदुस्तान आलमी सतह ते ग़लति बयाननि जी पखेड़ में मुलविस आहे। जाली सोशल मीडिया अकाउंट्स, बोट्स ऐं मुनज़्ज़म नेटवर्कनि जे ज़रिए पाकिस्तानी फ़ौज ऐं इदारनि ख़िलाफ़ बदज़ुबानी कई पई वञे।
हिंदुस्तान समझे थो त पाकिस्तान खे अंदरूनी इंतशार में मुब्तला करे उनखे कमज़ोर करे सघिजे थो, पर हक़ीक़त इहा आहे त पाकिस्तानी क़ौम हथियारबंद फ़ौजूं उन्हनि सभिनी चालियुनि खे न रुॻो सम्झी चुकियूं आहिनि, पर उन्हनि खे नाकाम करण जे लाइ पूरी तरह तयारु आहिनि। आज़ाद कश्मीर ऐं बलोचिस्तान में पाकिस्तान दुश्मन प्रोपेगेंडा रद्द कई वई आहे ऐं अवाम दुश्मनी वारी साज़िश खे सुञाणे चुको आहे। वक़्तु अची वियो आहे त आलमी बिरादरी इंडिया खे हिन बुछड़ी रांदि जे लाइ ज़िम्मेवार करार ॾे ऐं ॾखण एशिया में उनजे नाजाइज़ अज़ाइम ते पाबंदी लॻाए। पाकिस्तान कॾहिं बि पंहिंजी ख़ुदमुख़्तियारीअ सां समझोतो न कंदो ऐं हर महाज़ ते दुश्मन खे शिकस्त ॾींदो, इंशाअल्लाह।